दोस्तनि जी आवाज़ मुंहिंजो क्लियर अचे पियो। को बि हिकिड़ो दोस्त कमेंट्स करे त मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे त जीअं पाण प्रोग्राम खे अॻिते वधायूं। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। को बि हिकिड़ो दोस्त कमेंट्स करे त मुंहिंजो आवाज़ बिल्कुलु क्लियर आहे त जीअं पाण प्रोग्राम खे अॻिते वधायूं। महिरबानी सभिनी दोस्तनि जी हिन प्रोग्राम खे वधि में वधि शेयरिंग कजो। सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदासीं त शेयरिंग कजो। एम हयात समेजो साहब अवां मौजूदु आहियो, मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसो पिया, ॿुधो पिया, आहियो किथे, कीअं आहियो? हिन वक़्तु मुंहिंजे प्रोग्राम खे ख़ैरपुर ज़िले मां, ख़ासि तौर ते ख़ैरपुर ज़िले मां जेके दोस्त साफ़ी दोस्त जेके ॿुधनि पिया, ॾिसनि पिया, नियाज़ बंबरो साहब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे। नियाज़ बंबरो साहब, अॼोके प्रोग्राम जी असांजी हिकु नज़र सिलसिलामत तां अवाम आॾो में अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सवाल, अॼु जे प्रोग्राम जो जेको अॼु जो सवाल आहे, उहो सवाल असांजो आहे चूंडको क़त्ल केस इशूज़ जे हवाले सां। चूंडको क़त्ल केस इशूज़ जे हवाले सां नौजवान अली नवाज़ राजड़ पंहिंजो पाण ते पिस्टल जा फायर करे क़त्ल छो कयो? अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सवाल हिकु भेरो ॿीहर आउं वरजाईंदुसि। नौजवान अली नवाज़ राजड़ पंहिंजो पाण ते पिस्टल जा फायर करे क़त्ल छो कयो? क़त्ल जो असुल कारण छा हुयो? क़त्ल जो असुल कारण छा हुयो? असीं कोशिशि कंदासीं अॼु के पंहिंजे प्रोग्राम सिलसिलामत अवाम आॾो में चूंडको जे साफ़ी दोस्त नियाज़ बंबरो खे पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी कोशिशि कंदासीं। नियाज़ बंबरो या जेके ख़ैरपुर जे आसपास, ख़ासि तौर ते चूंडको जा साफ़ी दोस्त जेके मूंखे ॿुधनि पिया, जेके मूंखे ॾिसनि पिया, ऐं जंहिं दोस्त साफ़ी दोस्त खे जेकॾहिं हिन केस जे हवाले सां का ॼाण आहे, का नॉलेज आहे, त उहो दोस्त कोशिशि करे त जेकॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जेकॾहिं मूंखे जॉइन कनि, जेकॾहिं वीडियो लाइव ते जेकॾहिं नथो अची सघे त ऑडियो कॉल ते बि मूंखे कॉल करे सघनि था ऐं पंहिंजे कमेंट्स में मुंहिंजो पंहिंजो नंबर मूंखे सेंड कनि त जीअं आउं उन्हनि दोस्तनि खे ऑडियो लाइव ते बि वठी सघां थो। नियाज़ बंबरो साहब जेकॾहिं अवी मूंखे ॾिसो पिया ऐं ॿुधो पिया, प्रोग्राम खां पहिरीं अवां सां मुंहिंजो राब्तो थी चुको हो, हिकु बार न पर 2-3 भेरा। अवां जॉइनिंग करण जी मूंखे यकीन ध्यानु ॾिनी हुई त आउं जॉइनिंग कंदुसि, पर हिन वक़्तु नियाज़ बंबरे साहब जो नंबर ऑफ पियो मिले। जेकॾहिं मूंखे हिन वक़्तु नियाज़ बंबरो साहब जेकॾहिं मूंखे ॾिसो पिया या जेकॾहिं मूंखे ॿुधो पिया, त महिरबानी करे मूंखे जेकॾहिं 5 मिंट अवी ॾियणु चाहियो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। कोशिशि कंदासीं नियाज़ बंबरो, जेकॾहिं ॿिया बि साफ़ी दोस्त मूंखे जेकॾहिं ॿुधनि पिया ख़ैरपुर मां, ख़ासि तौर ते ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट मां, चूंडको मां, ख़ासि तौर ते चूंडको मां या ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट मां, या जेकॾहिं उन में आसपास जो कोई मामिलो आहे, जो कोई इशू आहे चूंडको जो, चूंडको क़त्ल केस इशूज़ नौजवान अली नवाज़ राजड़ पंहिंजो पाण ते पिस्टल जा फायर करे क़त्ल छो कयो? क़त्ल जो असुल कारण छा हुयो? इन क़त्ल जो असुल कारण छा हुयो? असीं कोशिशि कंदासीं ख़ैरपुर ज़िले जे साफ़ी दोस्तनि खां, जेकॾहिं को बि साफ़ी दोस्त जेकॾहिं मूंखे ॿुधे पियो ऐं ॾिसे पियो त मूंखे ज़रूरु हिकिड़ो कमेंट्स करे। पर नियाज़ बंबरे साहब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे। नियाज़ बंबरो साहब जेकॾहिं अवी मूंखे ॿुधो पिया ऐं ॾिसो पिया त महिरबानी करे मूंखे हिकिड़ो कमेंट्स ज़रूरु कजो, छो जो अव्हांजो नंबर हींअर ऑफ थो मिले। हिन वक़्तु नियाज़ बंबरे साहब जो नंबर बंदि थो मिले। कोशिशि कंदासीं त नियाज़ बंबरो साहब जेकॾहिं अवी मूंखे ॿुधो पिया ऐं ॾिसो पिया, महिरबानी करे मूंखे हिकिड़ी
मैसेज या कॉल ज़रूरु कजो। असीं हिन वक़्तु अव्हांजे इंतज़ार जा मुंतज़र आहियूं। असांखे हिन केस जे हवाले सां जेकॾहिं ब्रीफिंग थोरी असांखे ॾींदव, का ॼाण ॾींदव, का नॉलेज ॾींदव, त जीअं असांखे ख़बर पए। पर जेका सोशल मीडिया ते हिन वक़्तु असीं पढ़ूं पिया ऐं ॾिसूं पिया, ॿुधूं पिया, एम हयात समीद साहिबु अव्हां मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहियो, मूंखे ॾिसो पिया, मूंखे ॿुधो पिया या न? एम हयात समय जो मूंखे हिकिड़ो कमेंट्स कयो। जेकॾहिं एम हयात समय जो अवी जेकॾहिं मूंखे ॾिसो पिया, ॿुधो पिया, त मूंखे ज़रूरु रिप्लाई कयो। नियाज़ बंबरो साहिबु मूं जेका पोस्ट रखी आहे, अव्हांजे चवण मुताबिक़, अव्हांजे इजाज़त मुताबिक़ मूं पोस्ट रखी आहे। पर हिन वक़्तु अव्हांजी कॉल बि रिसीव न पई थिए ऐं अव्हां हिन वक़्तु मुंहिंजे प्रोग्राम खे जेकॾहिं ॿुधो पिया या ॾिसो पिया, त महिरबानी करे 2 मिंट मूंखे, सिर्फ़ु 2 मिंट। हिन वक़्तु नियाज़ बंबरे साहिब जी कॉल बिज़ी बि मिले। शायदि नियाज़ ऐं दोस्तनि खे बार बार रिपीट कंदुसि त हिकु त हिन प्रोग्राम खे शेयरिंग कंदा हलो, ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं को बि ख़ैरपुर दोस्त, ख़ैरपुर मां, सखर मां या चूंडको मां जेकॾहिं दोस्त ॿुधनि पिया ऐं मूंखे ॾिसनि पिया, त नियाज़ बंबरे साहिब खे राब्ते में रहण जी कोशिशि कयो, त जीअं नियाज़ बंबरो साहिबु मुंहिंजे प्रोग्राम खे जॉइनिंग कनि। नियाज़ बंबरे साहिब जे चवण मुताबिक़ मूं पोस्ट रखी हुई प्रोग्राम जे हवाले सां, त नियाज़ बंबरो साहिबु मूंखे जॉइन कंदा ऐं हिन केस बाबति मूंखे ब्रीफिंग ॾींदा। ख़बर न आहे त हिन नौजवान छो फायरिंग कई पंहिंजे पाण ते, पंहिंजो पाण सां ख़ुदकशी हिन नौजवान छो कई, छो पंहिंजो पाण खे क़तलु कयईं। इन जो असुलु कारण, इन केस जो असुलु कारण असीं ॼाणणु चाहियूं पिया अॼोके पंहिंजे हिन प्रोग्राम सिन सलामत अवाम आॾो में। जेकॾहिं साफ़ी को बि दोस्त ख़ैरपुर मां, सखर मां या हिन केस जे बारे में जेकॾहिं उन दोस्त वटि जेकॾहिं का ॼाण आहे, ख़बरचार आहे, त असीं चाहियूं पिया त उहो दोस्त असांजे वीडियो लाइव प्रोग्राम ते या ऑडियो लाइव प्रोग्राम ते अची असांखे ॼाण ॾिए हिन केस जे हवाले सां, त उन दोस्त जी वॾी महिरबानी थींदी। जेसीं ताईं असीं नियाज़ बंबरे साहिब खे हिकिड़ो मूंखे मैसेज आयो आहे असगर दस्ती। को बि दोस्त जेकॾहिं हिन वक़्तु ख़ैरपुर ज़िले मां, चूंडको मां जेकॾहिं असांखे ॿुधे पियो, को दोस्त असांखे ॾिसे पियो, त महिरबानी करे असांखे हिकिड़ो कमेंट्स कयो त उन दोस्त खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदुसि। छो जो हिन वक़्तु नियाज़ बंबरो जेके साफ़ी दोस्त आहिनि चूंडको जा, जंहिं दोस्त सां मूं ॻाल्हि ॿोल कई हुई ऐं तस्वीर उन दोस्त जे, एम हयात समय जो, वेयर आर यू? एम हयात समय साहिबु अमी मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु न आहियो, किथे आहियो? ऐं महिरबानी करे मूंखे जॉइनिंग कयो ऐं दोस्तनि खे मैंशन कयो त जीअं असांखे उहो दोस्त अदा इन दोस्त खे चओ मूंखे जॉइन करे, इन दोस्त खे चओ त मूंखे जॉइन करे, त मूंखे ख़बर पए न। मूंखे कहिड़ी ख़बर त उहो दोस्त कहिड़ो आहे? उनखे चओ त मूंखे कमेंट्स करे त मुंहिंजे प्रोग्राम खे जॉइन करे, त उनखे वीडियो लाइव ते जॉइन करायां। हिन वक़्तु असीं ख़ैरपुर ज़िले जे कंहिं बि को बि हिकिड़ो साफ़ी दोस्त, नवाज़ शाह भादाई साहिबु अवी आहियो मौजूदु मुंहिंजे प्रोग्राम में, या एम हयात समीर साहिबु अवी मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहियो, या नियाज़ बंबरो साहिबु जेके साफ़ी दोस्त आहिनि चूंडको जा, जंहिं दोस्त पोस्ट रखाई हिन प्रोग्राम जे हवाले सां, उहो दोस्त हिन वक़्तु जेकॾहिं मूंखे ॿुधे पियो, नियाज़ बंबरो साहिबु जेकॾहिं मूंखे ॿुधो पिया ऐं ॾिसो पिया, त महिरबानी करे मुंहिंजे प्रोग्राम खे जॉइन कयो, ऑडियो ते या वीडियो ते हिन केस बाबति असांखे ब्रीफ कयो। छो जो अव्हां कुझु जेके जंहिं दोस्तनि मूंखे लाइव आंदो आहे इन इशू जे हवाले सां, जंहिं दोस्तनि रिक्वेस्टूं कयूं, मेड़ू मिनथूं कयूं, अदा इन इशू ते प्रोग्राम कयो, पर मूंखे त इन इशू जे बारे में का ख़बर कान्हे, का ॼाण कान्हे। आउं छा ॻाल्हायां, आउं छा प्रोग्राम कयां? लाइव त अची वियो आहे, दोस्तनि जी महिरबानी। हिन वक़्तु 200-250 दोस्त मूंसां मौजूदु आहिनि, पर मूंखे कीअं ख़बर पए? पर हिन प्रोग्राम में जेको मूं सुवालु रखियो आहे, इन प्रोग्राम में अॼु जे इशू चूंडको वारे क़त्ल केस वारे जे हवाले सां इशू जेको आहे, टॉपिक आहे, जेको अॼु जे प्रोग्राम सिन सलामत में अवाम आॾो में जेको अॼु जो जेको सुवालु आहे, उहो सुवालु मुंहिंजो आहे त अली नवाज़ राजड़
पंहिंजो पाण ते पिस्टल फायर करे क़त्ल छो कयो? इन जो असुल कारण छा आहे? असुल कारण जी ॼाण वठण लाइ, हासिल करण लाइ पाण कोशिशि कयूं पिया दोस्तनि खे जॉइन करायूं। ऐं उन दोस्त पहिरीं कोशिशि कंदासीं त साफ़ी दोस्त खे को बि दोस्त जेकॾहिं जॉइन करणु चाहे ऐं इन केस जे हवाले सां का जंहिं दोस्त वटि ॼाण हुजे त महिरबानी करे मूंखे ज़रूरु मूंखे जॉइन कनि। नियाज़ बंबरो साहब जे हिन वक़्तु इंतज़ार में आहियूं त जीअं नियाज़ बंबरो साहब जी कॉल बिज़ी पई मिले। सरदार बख्श राजा साहब अवां जी वीडियो लाइव कनेक्ट न पई थिए। साईं वज़ीर सुमरो खे लाइव वठो। को बि हिकिड़ो दोस्त असांखे जेकॾहिं जॉइन कनि, बिल्कुलु दोस्त हुर राजर जो कमेंट्स बिल्कुलु पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहे त पोइ छो लाइव आया आहियो, बिल्कुलु सही थो चए। पर जंहिं दोस्तनि रिक्वेस्टूं कयूं, जंहिं दोस्तनि चयो त असीं बिल्कुलु जॉइन कंदासीं ऐं अव्हां सां शेयर कंदासीं इन केस जे हवाले सां, पर हिन वक़्तु मुंहिंजो दोस्तनि सां उहे दोस्त ख़बर न आहे किथे आहिनि ऐं असीं कोशिशि कंदासीं त इन केस जे हवाले सां पाण मालूमात वठण जी कोशिशि कंदासीं। असीं 2-3 मिनट वेट कयूं था उन दोस्तनि जो जंहिं दोस्तनि जी महिरबानी जंहिं असांखे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते अचण लाइ चयो। असीं लाइव त आयासीं पर उहे दोस्त हिन वक़्तु नज़र नथा अचनि। नियाज़ बंबरो साहब जेकॾहिं असांखे ॿुधनि पिया या असांखे ॾिसनि पिया, जेकॾहिं महिरबानी करे जेकॾहिं 2 मिंटनि लाइ असांखे जेकॾहिं जॉइन कनि था त ज़बरदस्त। नियाज़ बंबरे साहब जो हिन वक़्तु नंबर ऑफ बिज़ी थो मिले। सवेर नंबर बंदि हुयो, हिन वक़्तु नंबर उनजो बिज़ी थो मिले। नियाज़ अहमद बंबरो साहब खे के बि दोस्त जेकॾहिं कमेंट्स कनि त जीअं असांखे हिन प्रोग्राम में जॉइन कनि। ऐं जंहिं दोस्तनि मूंखे अॼु लाइव कयो आहे हिन प्रोग्राम जे हवाले सां, हिन इशू जे हवाले सां, ज़ाकिर शर कम हेयर, ज़ाकिर शर भी साफ़ी दोस्त आहे। जेसीं ताईं असांखे ॿियो को साफ़ी दोस्त ख़ैरपुर मां या नियाज़ बंबरो या ॿियो को साफ़ी दोस्त जॉइन कनि, तेसीं ताईं असीं ज़ाकिर शर भी मुंहिंजे ख़्याल में खिपरो जा तमामु हिकिड़ा बहितरीन साफ़ी दोस्त आहिनि ऐं असीं कोशिशि कंदासीं त ज़ाकिर शर अव्हांखे मूं रिक्वेस्ट सेंड कई आहे ऐं अवी जेकॾहिं अचणु चाहियो हिन वक़्तु न हयात समेजो साहब मौजूदु आहे मुंहिंजे प्रोग्राम में ऐं न वरी नियाज़ बंबरो साहब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे। जेके चूंडको जा साफ़ी दोस्तनि ख़ैरपुर ज़िले जा, प्रोग्राम खां पहिरीं नियाज़ बंबरे साहब सां मुंहिंजी हिकु न पर 2 भेरा ॻाल्हि ॿोल थी चुकी हुई। उन जे चवण मुताबिक़ मूं ही पोस्ट रखी त अॼु इन इशू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर मूंखे सिर्फ़ु एतिरी मूंखे ॼाण ॾियो त हिन नौजवान पंहिंजो पाण खे क़त्ल छो कयो ऐं इन जो असुल कारण छा हुयो। अज़ीज़ महिमान महिरबानी नियाज़ बंबरे खे कमेंट्स कयो त ठीकु आहे। ज़ाकिर वॾी महिरबानी ज़ाकिर जेकॾहिं 2 मिंट लाइ अमी अचो प्लीज़, अमी अचो 2 मिंट लाइ सिर्फ़ु पाण हिकिड़ी डिफरेंट ॻाल्हि पाण इन मामले खां हटी करे पाण ॻाल्हि कंदासीं। पाण जेकॾहिं अव्हां वटि का अच्छा अव्हां वटि शायदि नेट प्रॉब्लम आहे। असद शर भी मुंहिंजे ख़्याल में इन पासे जो दोस्त आहे। असीं कोशिशि कंदासीं त पाण ॼाण हिकिड़ी मालूमात वठणु चाहियूं पिया त इन नौजवान पंहिंजो पाण खे ख़ुर्शीद डहर जसकम नारो। असद शर हिकिड़ो सेकंड प्लीज़ अमी वीडियो लाइव ते अचो, मुंहिंजे प्रोग्राम खे जॉइन कजो। मुंहिंजे चवण जो मक़सदु असद हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूदु रहिजो।
असद पहिरियां मुंहिंजो आवाज़ अचे पियो? असद शर साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी मुंहिंजो आवाज़ आवाज़ अचे अचे पियो। पियो? महिरबानी हिकिड़ो सेकंड पहिरियां असद शर जी हिकिड़ो जी मिंट। आवाज़ अचे पियो, आवाज़ अचे पियो, आवाज़ अचे। जी जी बिल्कुल बिल्कुल आवाज़ अचे पियो। आवाज़ में थोड़ो प्रॉब्लम ज़रूर। जंहिं जो असुल कारण छा आहे? नथो अचे? हाणे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? को बि हिकिड़ो दोस्त कमेंट करे त जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ हाणे क्लियर आहे? जी अदा। जल्दी कयो, टाइम ना है, जल्दी कयो, चओसि जल्दी अचे, प्लीज़ जल्दी अचे। हाणे ॻाल्हि दरअसल ही आहे त आउं कुझु ॻाल्हाइणु चाहींदुसि ख़ैरपुर जे कुझु दोस्तनि जे हवाले सां, पर आउं चाहियां पियो, अञा इंतज़ारु कयां पियो त जेकॾहिं को बि साफ़ी दोस्त। हाणे आवाज़ु अचे पियो? ठीकु आहे। आउं कोशिशि कंदुसि त ख़ैरपुर मां कंहिं साफ़ी दोस्त खे मुमताज़ अली राजड़ हाणे आवाज़ु अचे पियो, महिरबानी। अच्छा ज़ाकिर अमां वटि ज़ाकिर शर साहब अमां वटि को नेट प्रॉब्लम आहे छा? नेट इशू आहे छा? अमां जेकॾहिं हिकिड़े मिंट जेकॾहिं मूंखे वीडियो लाइव ते जॉइन त कयो। ज़ाकिर शर साहब अमी मूंखे जॉइन कयो हिकिड़े मिंट लाइ प्लीज़। अच्छा नेट नेट इशू आहे, नेट इशू आहे। बहरहाल कोशिशि कयूं पिया त जेकॾहिं हयात समय जो साहब बि गुम आहे जंहिं असांखे लाइव आंदो, ऐं उहो चूंडके जो उहो ख़ैरपुर ज़िले जो साफ़ी दोस्त, तमामु हिकिड़ो बहादुर साफ़ी दोस्त आहे, पर अलाह ख़ैरु कंदो, अलाह बहितर कंदो त छो दोस्त राब्ते में न आहे ऐं ख़बर न आहे त मूंखे ॿुधे बि पियो, मूंखे ॾिसे बि पियो, का ख़बर न आहे। ऐं उन दोस्त जो कंटिन्यू जेको नंबर आहे उहो कंहिं वक़्तु बंदि थो मिले। ऐं अच्छा ज़ाकिर शर ॻोठ आहे, महिरबानी पहिरां महिरबानी। ॻाल्हि पे कईसीं त उन दोस्त जे हवाले सां महिरबानी। ज़ुल्फ़कार वाहूजू साहब हिकिड़ो सेकंड प्लीज़ मूंखे जॉइन त कजो सर, हिकिड़ो सेकंड प्लीज़ मूंखे जॉइन कजो, ऐं मूंखे रिक्वेस्ट सेंड कयां पियो। ज़ुल्फ़कार वाहूजू साहब सीनियर साफ़ी दोस्तनि असांजा, ऐं असीं चाहींदासीं त हिकिड़ो सेकंड लाइ ज़ुल्फ़कार वाहूजू साहब मुंहिंजे प्रोग्राम खे जॉइनिंग कनि। नियाज़ बमरे साहब जो हिन वक़्त ताईं नंबर बिज़ी पियो मिले। हाणे थी सघे थो को प्रॉब्लम हुजे, ज़रूरी कोन्हे
न्याज़ बंबरे साहब वटि थी सघे थो सिम वटि बि को प्रॉब्लम हुजे सिम में, न्याज़ बंबरे साहब वटि थी सघे थो नेट इशू त आहे, ठीकु आहे मञूं था नेट प्रॉब्लम आहे। ऐं एम हयात समय जो साहब बि हिन वक़्तु मुंहिंजे प्रोग्राम में न आहे। मूंखे अजीब पियो लॻे हिकिड़ी ॻाल्हि त दोस्त इनबॉक्स में मैसेज आया, दोस्तनि जा कमेंट्स आया त महिरबानी करे हिन इशू ते थोरो अॼु प्रोग्राम कयो। ऐं त बिल्कुलु आयो आहियां हिन इशू जे हवाले सां। असद शहर हिकिड़ो सेकेंड ऐं वरी मां खे रिक्वेस्ट सेंड कयां पियो। हाणे ही हिन इशू जे हवाले सां खैरपुर वारे चूंडको वारो जेको मामिलो आहे, हिन नौजवान वारो अली नवाज़ राजर जंहिं पंहिंजे जेको पिस्टल खणी ऐं पंहिंजो पाण ते फायर कया ऐं पंहिंजो पाण खे हुन मारे विधो हो, पंहिंजो पाण खे हुन क़त्ल कयो। हाणे इन क़त्ल जे अॻियां, इन क़त्ल जे पोयां, इन क़त्ल जो पस मंज़र छा आहे, इन जो असुल कारण छा आहे, का ख़बर कान्हे। जंहिं दोस्तनि लाइव आंदो, जंहिं दोस्तनि चयो त ठीकु आहे साईं असीं बिल्कुलु जॉइन कंदासीं, ज़रूरी न आहे त अव्हां वीडियो लाइव ते अचो, ज़रूरी न आहे न्याज़ बंबरो साहब जेकॾहिं अव्हां वटि नेट प्रॉब्लम आहे, नेट जो इशू आहे त अमी महिरबानी करे अच्छा ज़बरदस्त। हाणे काफ़ी दोस्तनि जा कमेंट्स अचनि पिया त खैरपुर जा दोस्त, साफ़ी दोस्त या चूंडको जा दोस्त उहो इन इशू ते न ॻाल्हाईंदा। ठीकु आहे, का ॻाल्हि ई कान्हे, को इशू न आहे, ऐं नथो चाहियां त को इन इशू ते ॻाल्हाइनि, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त जंहिं दोस्तनि मूंखे लाइव आंदो, जंहिं दोस्तनि मूंखे रिक्वेस्टूं कयूं त अव्हां अचो, लाइव अचो ऐं असीं ईंदासीं, जॉइन कंदासीं, ॻाल्हाईंदासीं, ॿोलाईंदासीं, पर जंहिं दोस्त खे प्रोग्राम खां पहिरीं जंहिं दोस्त सां मूं ॻाल्हायो, न्याज़ बंबरे साहब खे चयो त न्याज़ बंबरे साहब चयो त बिल्कुलु इन इशू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर ज़ाहिर आहे त आउं हिकु ॼाण वठणु पिया चाहिनि त इहो केस मामिलो इशू आहे छा, हुन नौजवान ख़ुदकशी छो कई, पंहिंजो पाण ते फायरिंग छो कई, पंहिंजो पाण खे छो मारियईं। ज़ाहिर आहे इन जो को त कारण हूंदो न, इन जे अॻियां पोयां को त रुख हूंदो, पर्दे जे अॻियां पोयां को त चहिरो हूंदो। असुल कारण इन मौत जो छा आहे, असुल कारण इन क़त्ल जो छा आहे, इहा हिकिड़ी शइ ॼाण पिया चाहियूं, पर का ॻाल्हि कान्हे, दोस्त नथा ॾियणु चाहिनि त को मसइलो कोन्हे। जी असद कमेर, एम हयात समय जो साहब मुंहिंजे प्रोग्राम मां गुम आहे, ग़ुलाम आहे, अल्लाह ख़ैर कंदो, या न्याज़ बंबरो साहब जेके साफ़ी दोस्त आहिनि उहे बि मुंहिंजे प्रोग्राम में गुमनाम आहिनि, का ख़बर कान्हे त उहे दोस्त हिन वक़्तु किथे आहिनि। ऐं काफ़ी दोस्त उन्हनि खे कमेंट्स करे चुका आहिनि, एम हयात समय जो साहब जेके सोशल वर्कर दोस्त आहिनि, जंहिं चयो त अचो इन इशू ते प्रोग्राम कयो ऐं असीं अव्हां जो साथ ॾींदासीं। या जेकॾहिं खैरपुर ज़िले जो जेकॾहिं न्याज़ बंबरो साहब जेके साफ़ी दोस्त आहिनि, या उन सां मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि ॿोल थी त उन दोस्त चयो त बिल्कुलु जॉइन कंदासीं ऐं इन इशू जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजे चवण, मुंहिंजो मक़सदु लाइव अचण जो त इन इशू जे हवाले सां त इन नौजवान पंहिंजो पाण खे पिस्टल खणी फायर छो कयो, छो पंहिंजो पाण खे मारियईं, इन क़त्ल जो असुल कारण छा आहे, या हिन वक़्त ताईं भला उन जे वारसनि सां को इंसाफ़ थियो आहे, न थियो आहे, या का ख़बरचार आहे त इन जो कातिल केरु आहे, का ख़बर कान्हे। जॾहिं इन इशू जे मामले जी मूंखे का नॉलेज न आहे, जंहिं दोस्तनि मूंखे आंदो ऐं उन्हनि खां ॼाण हासिलु करणु पिए चाही इन मामले जे हवाले सां, इन इशू जे हवाले सां, त इहो क़त्ल कीअं थियो, कॾहिं थियो, किथे थियो, इहो नौजवान केरु आहे, कंहिंजो पुटु आहे, छा कंदो हो, इहो छो पंहिंजो पाण खे मारियईं, छो पंहिंजो पाण खे
त इन जी ख़बर ॼाण पाण खे कीअं पोइ उहा मालूमात ॼाणण लाइ कोशिशि कईसीं त उन दोस्तनि खे वीडियो लाइव ते जॉइन कराइजे। वसलम अदा केर साहब किथां जॉइन कयो आहे असांखे? सर वज़ीर सुमरो अथव हिते पाण वटि जेको आहे जॉइन बि करे पियो, उहो तव्हांखे बार बार चवे बि पियो मूंखे लाइ वठो, उनखे जो ई आहे। ठीकु आहे सर? हिकिड़ो सेकंड, वज़ीर नालो छा अथसि? वज़ीर सुमरो सर, उहो जेको आहे बार बार तव्हांखे कमेंट बि करे पियो। प्लीज़ प्लीज़ वज़ीर खे चओ, वज़ीर खे चओ हिकिड़ो सेकंड जॉइन करे मूंखे। हींअर बि जॉइन कयो अथई, वरी मां हुनखे चवां हाणे वरी तव्हांखे हाँ मूंखे जॉइन करे आउं स्क्रीन ते ॾिसां थो। वज़ीर ज़ात कहिड़ी अथसि? वज़ीर सुमरो। वज़ीर सुमरो सर। ओके 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 कमेंट्स कयो, चओ अचे अचे। कोशिशि कयूं पिया त कंहिं साफ़ी दोस्त खे जॉइन कराइजे। बाक़ी जंहिं दोस्तनि मूंखे घुरायो उन ते आउं आख़िर में ॻाल्हाईंदुसि। जंहिं दोस्तनि मूंखे लाइव अची प्रोग्राम में जॉइन करायो, जंहिं दोस्तनि मूंखे मैसेज कयो, जंहिं दोस्तनि मूंखे कमेंट्स कयो, त जेकॾहिं अस्सलाम वालेकुम अदा केर किथां? वासलाम। हयात समय जो केड़ी आईडी ते आ? केड़ी आईडी ते आ? अब्दुल नबी। अदा मसलो आहे त मैसेज अहिड़ी स्पीड में हलन था जेके आउं मैसेज पढ़ां या उन्हनि दोस्तनि खे जंहिंखे जॉइनिंग मूंखे करा। ओके 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 इन्हनि दोस्तनि खे चओ अब्दुल नबी खे चओ त मूंखे महिरबानी करे हिकिड़ो ॿीहर वरी कमेंट्स करे आउं ॾिसां पियो स्क्रीन ते, आउं ॾिसां पियो। ओके वज़ीर अची वियो। ओके 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 वज़ीर अची वियो। वज़ीर खे मां जॉइन करायां थो। वज़ीर मूंखे मां रुके सेंड कयां पियो। वज़ीर हुसैन सुमरो। मूंखे रुके सेंड कई आहे। नवाज़ भादे साहब महिरबानी अभी मौजूद रहिजो मुंहिंजे प्रोग्राम में सर। वज़ीर हुसैन सुमरो साहब खे रुके सेंड कई आहे ऐं कोशिशि कयो वज़ीर सुमरो साहब जेकॾहिं साईं नवाज़ भादे साहब मौजूद रहिजो मुंहिंजे प्रोग्राम में, वॾी महिरबानी। वज़ीर हुसैन सुमरो साहब मोबाइल जी रोटेशन चेंज कजो, मोबाइल खे हीअं रखिजो प्लीज़। मोबाइल खे हीअं कंदो, उनजी मोबाइल जी रोटेशन चेंज कंदो, मोबाइल खे हीअं न पर मोबाइल चेंज कजो ज़रूर। वज़ीर हुसैन सुमरो अवां जेकॾहिं वीडियो लाइव ते अची सघो था त ज़बरदस्त, जेकॾहिं नथा अची सघो त अवां मूंखे पंहिंजो नंबर मूंखे सेंड कयो। को बि दोस्त हिकिड़ो वज़ीर सुमरे जो मूंखे नंबर सेंड करे। साफ़ी दोस्तनि वज़ीर सुमरो। हेलो ठीकु गुड ज़बरदस्त जॉइन थी वियो। हेलो हिकिड़ो सेकंड मौजूद रहिजो वज़ीर, हिकिड़ो सेकंड। जी जी वज़ीर साहिब मुंहिंजो आवाज़ अचे पियो? हाँ से हाँ बिल्कुल अचे पियो। असां वटि वरी हिन में लाइट भई हली, साजो त लाइट हुई। मां बार बार तव्हांखे रिक्वेस्ट कयां पियो पर तव्हां मोॾे न पिया अचो। का ॻाल्हि कान्हे। वज़ीर हुसैन सुमरो अवां किथां असांखे जॉइन कयो आहे वज़ीर साहब? सही सोबोदरो। अवां साफ़ी दोस्त आहियो? जी हाँ जी। अवां साफ़ी दोस्त आहियो? हाँ से हाँ मां एक्सप्रेस न्यूज़ जो साफ़ी आहियां। वॾी महिरबानी। वज़ीर हुसैन सुमरो असांखे खैरपुर डिस्ट्रिक्ट मां असांखे जी जॉइन करे चुका आहे वीडियो लाइव ते, पर हिन वक़्तु उते बिजली न आहे, इन करे आवाज़ क्लियर आहे। अच्छा वज़ीर हिन केस जे हवाले सां असांखे महिरबानी करे जेकॾहिं तफ़सीली सां जेकॾहिं ब्रीफ कयो त ही जेको अली नवाज़ जी राजड़ वारो जेको क़त्ल केस जेको इशू आहे इहो कॾहिं जो आहे जी ऐं जी इन पंहिंजो पाण ते फाइल करे पंहिंजो पाण खे क़त्ल छो कयो या इन जो क़त्ल जो असुल सही कारण छा आहे ऐं पर्दे जे अॻियां या जी हाँ पर्दे जे पोयां कहिड़ा चेहरा आहिनि
इन जे करे तफ़सील सां जेकॾहिं शेयर जी कंदो हाँ। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जी वज़ीर। जी 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 साईं, असुल मसलो इहो आहे त असां तव्हांजी वॾी ॻाल्हाइजो प्लीज़, थोरो तेज़ ॻाल्हाइजो। हाँ हाँ बिल्कुलु आवाज़ अचे पियो। आवाज़ बिल्कुलु क्लियर आहे, अमी थोरो तेज़ ॻाल्हायो, वॾी महिरबानी। जेको कुझु थी वियो उहो थी वियो। असांजे ॿाराड़ीअ में असांजा अबोज माण्हू था रहनि, तमामु मिसकिन माण्हू आहिनि। हिन मसइले खे तव्हां इंगायो न त बहितर थींदो। छो त हुन पंहिंजी वीडियो जारी करे उन खां पोइ पाण खे जेको फायर कयो आहे। हींअर जेकी इहा साज़िश हले पई त हुन ग़रीब खे जंहिंजो नालो हुन वरितो त मां उन ते आशिक़ु आहियां, ॿी हिन सां का बि कंहिंजी दुश्मनी कोन हुई। ख़ुदा जो वास्तो अथव त हिन मसइले खे इंगायो न, हिन मसइले खे खुटायो, जीअं माना उन्हनि ॿियनि माण्हुनि ते असर न पवे जिन जो नालो खणी वियो आहे। हुन पंहिंजी वीडियो कॉल तव्हां ॾिठी आहे या न ॾिठी आहे, हुन पंहिंजी वीडियो कॉल करे पोइ फायर कयो आहे। सो उन जे करे असांजी तव्हांखे इहा रिक्वेस्ट आहे त असां अॻे ई सिंधी माण्हू तमामु पोइते पियल आहियूं। ॿाराड़ीअ जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे वरी इहे पुलिस खे हथी थी वञे, उन जे करे पुलिस खे रोकियो वञे ऐं इन्हनि ग़रीबनि सां नाजाइज़ी न थियणु ॾियूं। वज़ीर अवां कंहिंजो ज़िक्र पिया कयो? साईं ने राजड़ साहब जो जे फायर कयो आहे, जे पाण ते फायर कयो आहे साईं। अली नवाज़ राजा ने लाइव ते फायर कयो उन बि? हा साईं, उहो वीडियो न ॾिठी छा? न, अली नवाज़ राजड़ जो जे पंहिंजो पाण खे मारियो उन बि लाइव ते अची पंहिंजो पाण खे मारियो हो। अच्छा, अली नवाज़ राजड़ को ॿियो आहे छा साईं? उन ॾींहुं त जेको वीडियो ते आई, वीडियो ते जेका कॉल आई न साईं, इहा जेका हुन वीडियो ॾेखारी, जेका सॼो सोशल मीडिया ते सॼो ॾींहुं हली, अवां कहिड़े इशू अवां पोइ था पुछो या को ॿियो अवां घोटकी वारे इशू ते था ॻाल्हायो छा? वज़ीर हा साईं, हा बिल्कुलु घोटकी वारे। न बाबा अवां ॻाल्हि न सम्झी। सही सही, असां साईं घोटकी वारे था ॻाल्हायूं। घोटकी वारो मसइलो बि जेको आहे इहो ई मसइलो आहे, साॻियो ई अहिड़े क़िस्म जो ई आहे। सो बराए महिरबानी अली नवाज़ राजड़ साहब जी त वरी वधीक उन्हनि खे ख़बर हूंदी जेको आहे। अॼु जो जी जेको हाँ। इशू आहे जेको जंहिं ते ॻाल्हायूं था उहो आहे चूंडको वारो अली नवाज़ राजड़। अली नवाज़ राजड़ जंहिं पिस्टल जा फायर करे पंहिंजो पाण खे क़त्ल कयो हो, अॼु ही उन इशू ते प्रोग्राम सही। आहे, घोटकी वारे ते न आहे प्यारा। हा सही सही, जेके हिन जे पाड़े अवां खे बदनाम था। उन हवाले सां का ॼाण आहे अली नवाज़ राजड़ जे हवाले सां त हुन छो पंहिंजो पाण खे क़त्ल कयो हो? न साईं, न उन जे बारे में कोन्हे का। बाक़ी घोटकी वारे मामले जे लाइ मां बार बार तव्हां अर्ज़ु करे रहियो आहियां त उन ग़रीब खे बि पुलिस खां बचाए वञे जंहिंजो नालो खणी वियो आहे। ओके भाउ, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। न न न, वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी वज़ीर भाउ, वॾी महिरबानी, थैंक यू। खैरपुर डिस्ट्रिक्ट जो साफ़ी दोस्त, खैरपुर डिस्ट्रिक्ट जो साफ़ी दोस्त जंहिंखे घोटकी इशू याद आहे, घोटकी इशू वज़ीर सुमरो अदा अब्दुल नबी अवां खे मां रिक्वेस्ट सेंड कयां पियो। एम हयात समय जो अवां वटि मौजूदु आहे। एम अवां वटि मौजूदु आहे, मुंहिंजी रिक्वेस्ट खे एक्सेप्ट कजो। नवाज़ शाह वॾे साहब हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूदु रहिजो। शाह साहब हिकिड़ो सेकंड मौजूदु रहिजो। अब्दुल नबी जी आईडी ते एम हयात समय जो सोशल वर्कर समाज सुधारक दोस्त मौजूदु आहे। ऐं महिरबानी करे मुंहिंजी रिक्वेस्ट खे एक्सेप्ट कयो ऐं ज्वाइन कयो मूंखे वीडियो लाइव ते। एम हयात समय जो साहब, अजीब दोस्तानी, हेॾा कमेंट्स अचनि पिया, हेॾी स्क्रीन ते लिखियो पियो आहे, पोस्टूं रखियूं आहिनि त बाबा खैरपुर इशू आहे, चूंडके जो इशू आहे। दोस्त पाण चूंडके जो, साफ़ी दोस्त खैरपुर जो इशू थो ॿुधाए, घोटकी जो। ऐं उहो इशू उन दोस्त खे चए थो मूंखे का ख़बर ई कान्हे।
याने घर जी हुनखे ख़बर कान्हे पर जेके ॿाहिरि जेके ॿिया जेके शहर आहिनि उन इशू ते ख़बर आहे। अजीब ॻाल्हि आहे। किथे साईं नवाज़ शाह भादे साहब अमी मौजूद आहियो? नवाज़ शाह भादे साहब अमी मौजूद आहियो ऐं महिरबानी करे मूंखे हिकिड़ो कमेंट्स कयो त मां कीअं वीडियो लाइव ते जॉइन करियां। शाह साहब अचो, शाह साहब प्लीज़ अचो, मूंखे जॉइन कयो, मूंखे मां रिक्वेस्ट सेंड कयां पियो, अचो। न न न न हाणे हाणे अचो अचो, मूंखे जॉइन कयो त मां रिक्वेस्ट सेंड कयां, अचो प्लीज़ प्लीज़ अचो। नवाज़ शाह भादे साहब असांखे जॉइनिंग पहिरीं बि कयो, असीं कोशिशि कयूं था। एम हयात समय जो ऑडियो लाइव ते अचो प्लीज़, ऑडियो लाइव ते अचो। मां सर मूं मूंखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, रिक्वेस्ट नथी अचे साईं नवाज़ शाह भादे साहब। नवाज़ शाह भादे साहब मूंखे वरी जॉइन कयो, अवां जी वीडियो शो न पई थिए। शाह साहब मूंखे वरी जॉइन कयो, अवां जी वीडियो शो न पई थिए साईं नवाज़ शाह भादे साहब। नवाज़ शाह भादे साहब अवां जी वीडियो शो न पई थिए। हयात तव्हां अचो लाइव ते। हयात समय जो ख़बर ना है कहिड़ी आई डी ते आहे। अब्दुल नबी जी आई डी ते मूं रिक्वेस्ट सेंड कई पर उन वक़्तु उन जी लाइन डिस्कनेक्ट थी वई, लाइन कनेक्ट न थी। साईं नवाज़ शाह भादे साहब अवां जी वीडियो मूं वटि शो न पई थिए, प्लीज़ अमी वरी मूंखे ॿ मिंट। नवाज़ शाह भादे साहब अमी प्लीज़ अमी अचो, जॉइन कयो मुंहिंजे प्रोग्राम खे त हाणे 2 मिंट पाण ॻाल्हायूं पिया इन इशू ते। नवाज़ शाह भादे साहब अवां जी ऑडियो शो न पई थिए, वीडियो शो न पई थिए अवां जी। अमी महिरबानी करे वरी मूंखे जॉइन कयो, वरी मूंखे जॉइन कयो। असद एक सेकंड मौजूद रह जाए। शाह साहब अवां जी वीडियो मोड शो न पई थी। पूरी दुनिया पूरी पूरी हाँ पूरी अवां हींअर आयो किथे? अवां हींअर आयो किथे? अच्छा हाँ ठीक है ठीक है ठीक। ओके सर, ओके 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 सर, ओके ओके। सुजागी फोरम वारा दोस्त असद मुझे आवाज अचे पियो? बिल्कुल बिल्कुल। हाणे मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त थोरो ॻाल्हि खे पाण जल्दी इन खे स्टार्ट कयां ऐं सॼे इन मामले ते मां सम्झी वियो आहे। सो आवाज़ अचे पियो मुंहिंजो? ओके ओके अभी कंटिन्यू रखो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो त याने इन इशू जे हवाले सां खैरपुर वारे चुनके वारे अली नवाज़ राजड़ जे हवाले सां जेकॾहिं अवां वटि के अपडेट आहिनि त मूंसां शेयर कयो प्लीज़। बिल्कुल, मां इहो सिलसिला जे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां। पहिरीं ॻाल्हि त ही जेका बेल्ट आहे नारो पट वारी, जंहिंखे जेका नारा किनाल सां लॻे थी, इते पीर पागारे जी हुर जमायत जी अक्सरियत आहे। ऐं ही अली नवाज़ जेको राजड़ जंहिं नौजवान ख़ुदकुशी कई, जेको अॼु खां 2 टे महीने जेको आहे सो 1-2 महीने जो शायदि अॻु में जो इहो वाक़ियो आहे। अली नवाज़ राजड़ हिकु सुठी फैमिलीअ सां बिलोंग कंदो हो, ज़मींदारी फैमिलीअ सां बिलोंग कंदो हो। जेको फंक्शन लीग जी स्टूडेंट विंग हुई उन में हू कमु कंदो हो। MSF जो हू उहिदेदार बि रहियो। हाणे इहो इते अलमियो इहो जमायत आहे हिन सांगड़ वारे ज़िले में, मीरपुर ज़िले में हिननि जी अक्सरियत आहे, हिते कमु करे थी। इहा आहे त हिकिड़ी सियासी जमायत हुजण खां
बाद में जेको आहे उहो पब्लिक प्रॉपर्टी थी वञे हली लाज़मी पब्लिक प्रॉपर्टी जेका शइ थिए थी उन ते तनक़ीद बि थिए थी। हाणे हींअर मूंखे इहो अफ़सोस थियो एॾा कमेंट पढ़नि बकवास था कयो हीअं उहे जमायती दोस्त। सवाल हिते इहो आहे त उन्हनि जमायत उन में राजड़ बिरादरीअ जंहिं उहा निशानदेही कई आहे त असांजे छोकिरे कंहिं ख़लीफ़े जे दॿा ते अची ख़ुदकुशी कई आहे, उहो हिकिड़ो वॾो जेको आहे सो हिकिड़ी उन्हनि जिगर गुर्दे वारो कमु कयो आहे जो हू सोशल मीडिया ते खे काफ़ी अरसो ख़ामोश रहण खां पोइ हुननि सगारो आवाज़ बणिजी उन ते जेको आहे सो हुननि ही जेको आहे सो हिकिड़ी मुहिम हलाई आहे। हाणे सवाल इहो आहे त जेको इल्ज़ाम जंहिं ते आहे उहो चीफ ख़लीफ़ो आहे, जेको 12 ख़लीफ़ा आहिनि, जेके 12 चौकियूं आहिनि पीर पागारे जूं, उन्हनि में मुख्य ख़लीफ़ो जेको आहे सो उहो कादिर बश्क मंगरियो आहे। उन जो वालिद जेको हो फ़कीर अब्दुल्ला मंगरियो उहो ख़लीफ़ो, उन खां पोइ उहा जेका दस्तार उन जे पुट ते आई। हाणे इहो इल्ज़ाम उन ते लॻे थो, उन जूं कुझु ऑडियो कॉल जूं रिकॉर्डिंगूं जेके आहिनि ते उहा राजड़ कम्यूनिटी वटि आहिनि त हुन को इज़ती मामले ते या को अहिड़ी ॻाल्हि कई आहे जंहिंखां पोइ हुन जेको अली नवाज़ राजड़ आहे उन पढ़ियो ॻढ़ियो नौजवान थी करे पंहिंजी इज़त ऐं गैरत जे करे इहो जेको आहे क़दम खयो। हाणे उहे प्रूफ अञा लीक त कोन थिया आहिनि पर उहे इल्ज़ाम आहिनि। हाणे अचूं था पाण मामले जे ॿिए रुख ॾांहुं त इहो कादिर बश्क मंगरियो छा आहे। हाणे असुल में जमायत जे अंदरि ॿ नज़रिया हूंदा आहिनि त हिन वक़्तु जेके बि सणबियूं पोस्टूं आहिनि जमायत जे अंदरि उहे मंगरिया बिरादरीअ खे ई हासिल आहिनि। राजड़ बिरादरीअ मां अॻ में जेको आहे खिपरे तक ते इख़्तिलाफ़ थियो त जेको आहे काज़ी शमसदीन राजड़ खे जॾहिं का सीट न ॾिनी वई हुई त उन खां पोइ जेको आहे सो ॿुधण में इहो आयो त हिते जेका MNA चूंडी हुई उहा शादिया मरी मुंतखिब थी हुई, जंहिंजे करे इहो बि इल्ज़ाम हो त राजड़ बिरादरी हुनखे वोट न ॾिना। अॻिते हली पोइ जेको आहे सो हींअर हिते जेको खिपरे तक ते जेको MP आहे उहो काज़ी शमसदीन राजड़ आहे, उन ते बि जेको आहे सो पार्टी सतह ते वॾो दॿाउ पवंदो त ही जेको आहे सो वाक़ियो कीअं थियो आहे। हिन खां अॻ में जेको आहे सो जादम मंगरियो जेको हो उन जो बि जेको आहे सो हथ बंदि थियो। हिननि में जमायत जे अंदरि इहो हिकिड़ो रूल आहे त जेकॾहिं को बि दरगाह जे फ़ैसिले जी इनफराई उन जे अंदरि जेको आहे सो जादम मंगरे जो हथ बंदि कयो हुयो त जमायत मां को बि जेको आहे सो हुनखे हथु ॾियण लाइ तयारु न हो। पोइ उन जेको आहे सो उन फ़ैसिलनि ते जेके बि जमायत जा फ़ैसिला उहे क़बूल कया, उन खां पोइ माफ़ियूं तलाफ़ियूं थियूं, उन जो हथ बि खुलियो ऐं पिथोरे वारी सरदार शाह वारी सीट जे साम्हूं हुनखे फंक्शन लीग GDA पारां जेका पोइ फंक्शन लीग उनखे जेको आहे सो अॻुवाणी करे रही उन ते हिनखे टिकट मिलियो। सवाल इहो आहे त हाणे उहे जेके प्रूफ आहिनि उहे त राजड़ बिरादरी वटि आहिनि त उन नौजवान छो ख़ुदकुशी कई, उन जा कारण छा, उन जा सबब छा आहिनि, उहे त अञा वाज़े न थिया आहिनि। पर सोशल मीडिया ते जेकॾहिं हिकिड़ो एॾी वॾी सतह ते हिकिड़ी मुहिम हली आहे त उन जे पुठियां का ॻाल्हि राइज हूंदी, कंहिं शइ कंहिं साबिती कंहिं प्रूफ खां बाद में जेको आहे सो हुननि हिकिड़ो स्टैंड वरितो आहे पंहिंजे ई जमायत जे जेको मुख्य चीफ ख़लीफ़ो आहे, जेको तमामु जेके 12 चौकियूं आहिनि उन्हनि जे 12 ख़लीफ़नि जो जेको अॻवान ख़लीफ़ो आहे उन ते एॾो वॾो इल्ज़ाम जेकॾहिं लॻो आहे त उन जे तरफ़ां बि का बि जेको आहे सो उहो कोन आई आहे। हाणे हिते ॿ धुड़ियूं थी वियूं आहिनि, ॿ धुड़ा थी विया आहिनि, उहे बि राजड़ बिरादरीअ में। हिकिड़ा उहे था चवनि त जमायती मामिलो आहे, तव्हां हिन में मुदाख़लत केर बि न करे। उन जॻह ते उन ॻाल्हि खे एक्सेप्ट करणो पवंदो त जेका पंहिंजो राजड़ बिरादरी आहे उन जे अंदरि बि ॿियो धड़ो जेको आहे सो उहो उन शइ जी मुखालफ़त पियो करे त इहो ग़लति पियो थिए, या उहो जेको आहे सो सोशल मीडिया ते ॿी मुहिम पियो हलाए। पर हाणे इन में इहो आहे त जेकॾहिं को वाक़ियो थियो आहे त हर कंहिंखे हिकिड़ो मौक़ो मिलणु खपे। ऐं जेकॾहिं को जमायत हींअर जेको तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त पीर पागारे जी जेका जमायत आहे उहा सियासी हिसाब किताब जे असांजे नज़रिए में त काफ़ी वीक थी चुकी आहे, उन में कमज़ोरियूं आहिनि। जमायत जे अंदरि बि जेको आहे सो काफ़ी टूट फूट थी आहे। हीउ जेको मौजूदा पीर पागारो आहे हिन अचण सां काफ़ी इनकलाबी क़दम बि खया हुआ। मुंहिंजे नज़रिए में हिते जेको आहे सो हिन अचण सां पहिरियों जेको क़दम हो उहो इहो हो त महिराणा अख़बार जो जेको एडिटर हो फ़कीर मंठार मंगरियो उनखे बि कुझु अरसे लाइ हटायो वियो, जंहिंखां पोइ वरी उहो अची वियो। ॿियो जेको फ़ैसिला कमेटी जो बि हो उनखे बि हटायो वियो। त इहे कुझु क़दम खया पर पोइ उहे अॻिते हली न सघिया। हाणे जीअं ताज़ो मां हिकिड़ो मिसाल ॾींदुसि,
बिलावल भुट्टो जो ईअं सम्झो पीए बि हो, वेझो बि हो। हुन आसिफ ज़रदारी, असांजी जेका सहाफ़ती ॼाण मूजिबि त आसिफ ज़रदारीअ जी जेको सो उहा ख़्वाहिश हुई त आसिफा भुट्टो इन तक ते अचे, ऐं पर बिलावल जी चॉइस हुई त न, जमील सुमरे खे ई जेको आहे सो इहा टिकट मिलंदी। जमील सुमरे खे जॾहिं टिकट ॾिनी त सभिनी न चोटीअ ज़ोर लॻाए पंहिंजे ई चेयरमैन जे कयो त तव्हां ग़लति कयो, तव्हांजी ग़लति सिलेक्शन जे करे सीट तव्हांजे हथनि मां वई। उहो हिकिड़ो अलॻि मसइलो त जमील सुमरो सिंध असेंबली में पहुचण खां पोइ पीपीए जे ॿियनि एमपीए ते उनजो कहिड़ो असरु थिया, या उनखे कहिड़ी वज़ारत ॾियनि, या ॿिया अंदरूनी, माना ईअं सम्झो त जेको पार्टी चेयरमैन आहे उहो वक़्ती तौर ते जेको आहे सिंध असेंबली में पहुची आहे। हाणे हिते बि ईअं थियो आहे, जेको पीर साहिब पघारे फ़ैसिला कया आहिनि उन्हनि खे अहिड़ी सतह ते हिननि ख़ुदि जमायत जे अंदरि नाकाम कयो वियो आहे त उहो अॻिते हली जेको आहे सो माना मज़बूत थी वञे हलियो, या मजबूर थी वञे। जीअं हींअर हाणे बिलावल मजबूर थी वियो आहे त हुननि माण्हुनि हुनखे ॿुधाए छॾियो आहे त भई तव्हांजी सिलेक्शन सही कोन्हे, इन करे उहो जेको आहे सो बिलावल आईंदे लाइ जेको आहे सो मुशावरत खां पोइ कमु कंदो। हिते इहो ई आहे त हिते बि जेके बि फ़ैसिला पीर साहिब पघारे कया उनखे उहे सभु वरी मजबूरनि वापसि वठणा पिया। हाणे ही सुवाल इहो आहे त इहो चीफ खां केरु माना जेको आहे सो इन जो पुछाणो थींदो, उन ते कुझु थींदो या न, या मामिलो वेंदो हलियो उते त बाबा ठीकु आहे, जेका ख़ुदकुशी थी उहो माण्हू त वापसि कोन ईंदो। ऐं इहे ॻाल्हियूं आहिनि, इहो जमायत जो हिकिड़ो नादरी हुकुम जारी थी ऐं उनखे उते हाणे इहो छो जो हाणे काफ़ी तब्दीलियूं आहिनि, जागी अची वई आहे, माण्हू हाणे पंहिंजे इन ऐं माना माण्हू महसूसु कंदो। हाणे इहो आहे त भई ठीकु आहे, सोशल मीडिया आहे, पर हक़नि ते राता आया विया, या जेकी ख़लीफ़ा जेको सिस्टम थियो उन में जेको आहे सो महिरबानी पहिरां असां वरी बहरहाल महिरबानी सभिनी दोस्तनि जी। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे असांजो। असांजो प्रोग्राम हो 8 खां 9 ताईं। ऐं छो जो कुझु दोस्त जंहिं दोस्तनि खे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते या ऑडियो लाइव ते असांखे घुरबल दोस्त हुया ऐं जंहिंसां ॻाल्हि ॿोल्हि करणी हुई, ख़बर नाहे त उन्हनि दोस्तनि सां छा एमरजेंसी थी वई अचानक। प्रोग्राम खां पहिरीं उहे दोस्त राब्ते में हुया, पर प्रोग्राम खां पोइ उहे दोस्त काफ़ी जेके गुमनाम आहिनि, जेके गुमनाम थी विया आहिनि, ख़बर नाहे, कॉल बि अटेंड न पिया कनि ऐं मुंहिंजे प्रोग्राम खे ॿुधंदा त हूंदा, ॾिसंदा त हूंदा किथां न किथां कंहिं न कंहिं आई डी तां। अचो, हिकिड़ो सेकंड अवां अचो महिरबानी करे। साईं सलामु साईं, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, आवाज़ अचे पियो? जी जी बिल्कुलु आवाज़ अचे थी। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो, तबियत सही आहे? महिरबानी खलील साहब, 2 मिंट पाण में कचहरी कंदासीं। जी जी। त दरअसल ॻाल्हि इहा आहे त कोशिशि कंदा आहियूं त सिंध जे हर इशूज़ ते पाण प्रोग्राम कजे। ऐं अव्हांखे ख़बर हूंदी त काफ़ी कमेंट्स या काफ़ी इनबॉक्स बि मूं वटि ईंदा हुया त जेके चवंदा हुया त असां सां ही ज़ुल्म आहे, महिरबानी करे कॾहिं असांजे आवाज़ खे बि उथारियो। हिन इशू जे हवाले सां बि मूंखे दोस्तनि कुझु इनबॉक्स, कुझु व्हाट्सएप ते ऐं कुझु कमेंट्स आया त हिन इशू ते थोरो ॻाल्हायो, त उन्हनि दोस्तनि सां राब्ते करण जी कोशिशि कईसीं। त बिल्कुलु असीं हिन इशू ते ॻाल्हाईंदासीं त जॾहिं जंहिं इशू जे हवाले सां पाण खे का ख़बर न आहे। हाणे हिकिड़ो अली नवाज़ राजड़ क़त्ल थियो, हुन ख़ुदकशी कई, हुन फायरिंग कई, पंहिंजी पिस्टोल सां पंहिंजो पाण खे मारियईं।
पर ज़ाहिर आहे इन जे अॻियां इन जे पुठियां त को त रुख को त मामिलो को त इशू को त चहिरो हूंदो न त इन क़त्ल जो असुल कारण छा आहे असीं इहो ॼाणणु चाहियूं पिया अॼु हिन प्रोग्राम में मालूमात वठणु चाहियूं पिया उन्हनि साफ़ी दोस्तनि खां जेके उहे साफ़ी दोस्त असांखे जॉइनिंग न करे चुका आहिनि अॼोके प्रोग्राम में जे साफ़ी दोस्त जी मूं पोस्ट रखी नियाज़ बंबरो तमामु हिकिड़ो सीनियर साफ़ी दोस्त असांजो दोस्त बि आहे चूंडको जो साफ़ी दोस्त आहे सीनियर साफ़ी दोस्त आहे उन सां प्रोग्राम खां पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हिकु न पर ॿ भेरा त असां जॉइनिंग कंदासीं वीडियो ते न बि ऑडियो ते अमांखे इन इशू जे हवाले सां थोरी ॼाण ॾींदासीं मुंहिंजो सवाल उन दोस्त खां प्रोग्राम खां पहिरीं बि इहो हुयो त हिन नौजवान पंहिंजो पाण खे छो मारियो छो क़त्ल कयो छो फायरिंग कई इन जो असुल कारण ॾिसो न उहो नौजवान केरु हो किथां जो हो थोरी असांखे जेकॾहिं ॼाण मिली वञे हा अॼोके हिन प्रोग्राम में त असांखे ख़बर पए हा त हू नौजवान केरु हो छा कंदो हो कंहिंजो पुटु हो या हुन पंहिंजो पाण खे छो मारियो या उन ॿार जे अॻियां पोयां कहिड़ो रुख हुयो कहिड़ो चहिरो हुयो पर थी सघे थो त उहो साफ़ी दोस्त कंहिं एमरजेंसी में हुजे पर अॼु ख़ैरपुर ज़िले जा या चूंडको जा कुछ साफ़ी मुझे ख्याल में कंहिं एमरजेंसी में हूंदा या उन्हनि वटि नेट प्रॉब्लम हूंदो या उन्हनि जे जेकॾहिं कंहिं दोस्त जे साफ़ी जे नंबर ते कॉल वञे थी त कॉल रिसीव नथी थिए कंहिं वक़्तु बिज़ी थो मिले कंहिं वक़्तु बंदि थो मिले कंहिं वक़्तु बि एमरजेंसी अची सघे थी बहरहाल जंहिं दोस्तनि मूंखे लाइव आंदो इन इशू ते ऐं उहे दोस्त हिन प्रोग्राम खे जॉइनिंग उन्हनि न कयो आहे अलाह ख़ैर कंदो अलाह बहितर कंदो उन्हनि दोस्तनि रब साईं ख़ैर कंदो त छा एमरजेंसी थी आहे उन्हनि दोस्तनि सां जो मुंहिंजे हिन प्रोग्राम खे जॉइनिंग न करे चुका आहिनि हाणे हिन वक़्त ताईं काफ़ी कमेंट्स अचनि पिया काफ़ी दोस्तनि जा अवां इन हवाले सां इन इशू जे हवाले सां इन्हनि कमेंट्स जे हवाले सां अवांजो छा मौक़िफ़ आहे महिरबानी ख़ालिद साहब 2 मिनट ज़रूरु वठनि ॾिसो असगर साईं सभ खां पहिरीं ॻाल्हि त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन वाक़िए जी सरासरी तौर ते मूंखे का ॼाण कोन्हे का त इहो वाक़ियो कीअं थियो आहे कॾहिं थियो आहे छा थियो आहे इन जा कहिड़ा कानून जीअं तव्हां हीउ प्रोग्राम कयो त हिन वाक़िए खे ॼाइण जी कोशिशि कई वञे यकीनन मां बि जेको आहे सो इहो ई सम्झां थो त असांखे बि इन बाबति का बि आगाही कोन्हे का बाक़ी रही ॻाल्हि त इहो पीरनि जे मुरीदनि जी इहा जेका बकवास हिते असांखे ॿुधण में कमेंट इहे ॾिसो इहे रुॻो हिननि पीरनि जो जेको आहे इहा मैन्युपुलेशन कोन्हे का ही सदियुनि खां वठी माण्हुनि खे माल बणाईंदा पंहिंजा पेट भरींदा ईंदा आहिनि ऐं पंहिंजा पेट भरींदा आया आहिनि इहो इन्हनि जो हिकिड़ो रोज़ी रिज़्क जो तरीक़ो आहे इन्हनि पीरनि जे मुरीदनि जो इन्हनि इहे जेके नाम निहाद हुर आहिनि हिननि खे इहा ख़बर बि न आहे त हुर लफ़्ज़ जी लुग़वी माना छा आहे हुर छाखे चइबो आहे हुर जो किरदारु कहिड़ो हूंदो आहे हिननि खे त टके जे हिते हिकिड़ा जेको आहे सो ज़र ख़रीद क़िस्म जा ग़ुलाम क़िस्म जा हिकिड़ा कारा हबशी जेके हूंदा आहिनि जिन खे सिर्फ़ु हुकुम वठण ऐं हुकुम ॿुधण जी सघ हूंदी आहे हे त उहे माण्हू आहिनि तो हिननि माण्हुनि खे इहो हुकुम मिलियो आहे त बाबा हिन प्रोग्राम ते वञी बकवास कयो हो पंहिंजी बकवास कनि था ॿियो हिननि में तव्हां कंहिं बि हिननि जी राय में कंहिंजे शऊर में का शऊर वारी का अकुल वारी ॻाल्हि ॾिठी कंहिं बि क़िस्म जी हिन में अकुल आहे तो न वरी हिननि मां के उमेदूं ई आहिनि त कोई हिन क़िस्म जा माण्हू जेके हिकु इंसान खे ख़ुदा खां वधीक दर्जो ॾेई पुॼनि था उन्हनि मां कंहिं अकुल ऐं शऊर जी का तवको करे सघिजे त हिकिड़ो जाइलनि जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो मुश्तइल हुजूम आहे इन हुजूम इहो रुॻो पीर पगारे जा जाइल मुरीद कोन्हनि के पर हिते जेके सवें हज़ारे पीर पगारा सिंध में वेठा आहिनि जिन सॼी ज़िंदगी सिंध जे माण्हुनि खां दन वरितो आहे दन पिनियो आहे उन दन ते जेको आहे हिननि अयाशूं कयूं आहिनि उन दन जे पैसनि ते जेके हिननि ज़िंदगी गुज़ारी आहे त हिननि माण्हुनि में जेके माण्हू खे पाण पेट ते बुख ते वेठा हुजनि उहो अन्न जो गिरह कढी उहो पीरनि मुरीदनि ऐं हिननि खे मुर्शिदनि खे ॾेई छॾनि त उन्हनि माण्हुनि मां कहिड़ी शऊर जी तवको रखी सघिजे थी उन मां कहिड़ी चॻाई जी उमेद रखी सघिजे थी तो हिकिड़ी जाइल जो हिकिड़ो अंबोव आहे हिकिड़ो वॾो हुजूम आहे इन हुजूम इनशा अल्लाह ताला सिंध पंहिंजे जेको आहे शऊर जूं अखियूं खोले चुकी आहे ऐं इन्हनि माण्हुनि खे हिन वक़्तु पंहिंजो अंजाम पंहिंजो मौत नज़र ते अची रहियो आहे
त हिननि जे इन्हनि क़िस्म जे मफ़लूकुल हाल सोचुनि जो मौत थी रहियो आहे। माण्हू उन्हनि खे क़बूल कोन था कनि। माण्हू ही रुॻो हिकिड़ो लालच जे बुनियादनि ते, बदमाशियुनि जे बुनियादनि ते, दादागिरियुनि जे बुनियादनि ते हिते MQM स्टाइल, हिकिड़ी माफ़िया स्टाइल जेको आहे माण्हुनि खे पंहिंजे उरह में ऐं ज़ोरी ज़बरदस्ती सां रखियो न। बाक़ी ॿियो हिननि में कंहिं तव्हांखे का उहा पीर सबगतुल्ला शाह राजदी वारी सानी वारी तव्हांखे का ख़ुशबू ईंदी छा? ही के उहे माण्हू आहिनि छा, या हिन माण्हुनि में इन क़िस्म जी का तवक़ो ई कोन्हे? न सिर्फ़ु हे पीर, पर तव्हां जिते बि हलिया वञो, पीर हुसैन शाह कंबर वारे वटि वञो, तव्हां जेको आहे सो ॿियनि पीरनि वटि वञो जिन वटि अकुल शऊर आहे कोन, हिन जो कमु ई इहो आहे। इन क़िस्म जो इहे अंगोश हणंदा रहनि, इन ते नोटिस वठण जी काई ज़रूरत ई कोन्हे का। जी असगर साईं। जी खलील साहब, अभी पंहिंजी ॻाल्हि हाणे कंटिन्यू कयो। तमामु हिकिड़ो ज़रूरी कॉल अची वई, अवां सां पोइ आउं शेयर कंदुसि प्रोग्राम खां पोइ। प्रोग्राम खां पोइ अवां सां शेयर कंदुसि, प्रोग्राम खां पोइ आउं मक़सदु शेयर कंदुसि त हा। जी असगर साईं, मां इहा ॻाल्हि कयमि त ही जेके बि ज़हनी ग़ुलाम माण्हू आहिनि सिंध जे अंदरि, पीरनि जी शिकिल में, फ़क़ीरनि जी शिकिल में, इन क़िस्म जा जेके बि उन्हनि जा पैरोकार आहिनि, इहे वीचारा ज़हनी तौर ते मफ़लूकुल हाल, नफ़्सियाती उलझननि जो शिकार, हिकिड़ो मुश्तइल हुजूम आहे, हिकिड़ो जेको उन हुजूम में जाइल क़िस्म जे माण्हुनि जी, ॼट क़िस्म जे माण्हुनि जी, जिन वटि को शऊर कोन्हे, जिन वटि का सम्झ कोन्हे, जेके जेको आहे ग़रीब माण्हुनि ते ज़ुल्म ऐं वॾेरे ताक़तवर माण्हू जा पेर चटण वारा, बूट चटण वारा माण्हू आहिनि। सो इहो पीर पागारे जे मुरीदनि जो हाल आहे, इहा इन्हनि जी सोच आहे, इहा इन्हनि जी सम्झ आहे। अहिड़े नमूने सां न सिर्फ़ु पीर पागारनि जो इहो हाल आहे, पर सिंध में जेके बि पीरी मुर्शिदी वारो जिथे बि सिलसिलो आहे, जिथे बि इहो सिस्टम आहे, सभिनी माण्हुनि खे ईअं माल बणाए छॾियो आहे। तव्हां घोटकी जे तरफ़ ॾिसो त घोटकी जे तरफ़ जेको आहे माण्हुनि खे ज़बरदस्ती जेको आहे ॾाढ जबर ऐं ज़ुल्म जी चकी में रखी, उन्हनि खे जेको आहे पंहिंजे मनपसंदि ॻाल्हियूं ॿुधण ते उनखे मजबूर कयो थो वञे। कंबर में तव्हां ॾिसो त कंबर जे हुसैन शाह जे माण्हुनि जेको माण्हुनि सां जेके ज़्यादतियूं ज़ुल्म नाइंसाफ़ियूं, माण्हुनि जे ज़हनी शऊर जा जेके हीअ फुर कयूं वेठा आहिनि, जेको ज़हनी शऊर ते धाड़ो हई वेठा आहिनि। सो हिननि क़िस्म जे माण्हुनि मां कंहिं क़िस्म जी सिंध खे का तवक़ो कोन्हे का ते अॻिते उथी करे को सिंध जे लाइ को किरदारु अदा करे सघनि था, सिंध जे लाइ का बहितरी। हीअ हिकिड़ो जाइल क़िस्म जे माण्हुनि जो पीरनि खां वठी मुरीदनि ताईं, मुरीदनि खां वठी मुर्शिदनि ताईं हिकिड़ो वॾो अंबो आहे, माण्हुनि जो हिकिड़ो वॾो हुजूम आहे, जंहिं सॼी सिंध खे केतिरनि सदियुनि खां वठी पंहिंजी कैद में, पंहिंजे हुन में गिरवी रखी वेठा आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी खलील साहब। प्रोग्राम खां पोइ अवां खे कॉल कयां थो, प्रोग्राम खां पोइ प्लीज़ अवां खे ठीकु आहे। आउं प्रोग्राम खां पोइ कॉल कयां थो। मूं वटि हिकिड़ी कॉल आई आहे, अवां सां पोइ शेयर कंदुसि प्रोग्राम खां पोइ। वॾी महिरबानी। नियाज़ बंबरो साहब, जेकॾहिं अवां मूंखे अब्दुल नबी जेके दोस्त आहिनि, उन जी आई डी ते जेको एम हयात समय जो मौजूदु आहे, मूंखे हिकिड़ो कमेंट्स करे त जीअं मूं वटि शो थिए। मूं वटि शो न पई थिए आई डी उन जी। अब्दुल नबी, अव्हां जी आई डी मूं वटि शो न पई थिए। अमी महिरबानी करे मूंखे हिकिड़ो कमेंट्स कयो।
अब्दुल नबी जी आईडी मूं वटि शो न पई थिए। उन आईडी ते सोशल समाज दोस्त आहे एम हयात समय जो। राजा कबीर राजड़ मूं मां सेंड कई आहे, अचो। राजा कबीर मूं मूंखे सेंड कई आहे, अवी मूंखे ज्वाइन कयो। हाँ न आईडी ते शो न पई थिए, को बि कमेंट। ऑडियो ऑडियो ते अचे, ऑडियो ते कॉल करायो हिन नंबर ते। ऐं मूं वटि जेको नंबर अथसि, मूं वटि जेको नंबर आहे न उहो वरी बंदि अथसि न। मूं वटि जेको नंबर आहे न हिन जो एम हयात समय जो उहो बंदि अथसि। पर हिते मां चेक कई आहे त अब्दुल नबी, हा न न न हिते 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 का बि आईडी शो नथी थिए, मूं वटि का बि शइ नथी थिए। हा न न न ठीकु आहे, बसि वॾी महिरबानी। ओके ओके ओके। बहरहाल महिरबानी सभिनी दोस्तनि जी अदा, मोहबतूं भाउ, मोहबतूं। जी अच्छा, कहिड़ी आइडिया मुंहिंजी ना मूंखे कमेंट्स कयो, ते कमेंट्स कयो, अवां खे ऐड कया। हाणे 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 वरी कयो त आउं ॾिसी वठां त जीअं मां ऐड कया न। ज़ाहिद सातो हाणे हाणे कयो, हाणे कयो कयो हितां हिन लाइन ते ज्वाइन कयो, एक्सेप्ट कयो। मुंहिंजी रिक्वेस्ट अवां वटि अची वई आहे, ज्वाइन त कयो आहे, पर अवांजी वीडियो लाइ कनेक्ट न थी थिए, लाइन कनेक्ट न थी थिए अवांजी। हाँ तब्दील कयो, मोबाइल जी रजिस्ट्रेशन कयो प्लीज। हाँ
हिते मूंसां राब्ते में रहजो, हिते मूंसां राब्ते में रहजो। आओ वरी हिते समा वरी अमां खे रिक्वेस्ट कई आहे हाणे जीअं अमां वटि रिक्वेस्ट एक्सेप्ट कनो त अमां जी वीडियो लाइव करे थी वेंदी। हिकिड़ो सेकंड ठीकु आहे ओके हाणे ही फोन बंदि कयो। हा हाणे ही फोन बंदि कयो। भाई अस्सलाम वालेकुम। मेहरबानी अदा अवां जो नालो छा आहे भाउ? आवाज़ अचे पियो? हा बिल्कुल अवां जो नालो छा आहे इहो दोस्तनि खे ॿुधाईंदा हलिजो त अवां किथां असांखे जॉइन कयो आहे। साईं मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन आहे ऐं ज़ात जो सहतो आहियां चूंटके खां। रिसेंटली अधो हिकिड़ो ॻाल्हाए वियो त पीर साहब पागारे ऐं जमायत लाइ अवां साफ़ी दोस्त आहियो? अवां साफ़ी दोस्त आहियो? जी अदा मां साफ़ आहियां, अवामी आवाज़ में लिखंदो आहियां ऐं मुंहिंजी मास कम्युनिकेशन थियल आहे सिंध यूनिवर्सिटी खां। मां प्रोफेशनल सहाफ़ी आहियां। जी जी समझो छा मौक़िफ़ आहे अवां जो? रिसेंटली हिकिड़ो अधो ॻाल्हाए वियो त जेको पीर साहब पगार जो टोलो आहे हुरनि जो टोलो आहे हिकिड़ो जाहिलनि जो टोलो आहे। अली नवाज़ राजड़ जो क़त्ल या ख़ुदकशी उहा हिकिड़ी पंहिंजी जॻह ते आहे सम्झो। उन ते अलफ़ बे तबसरा हर क़िस्म जा हलनि पिया पर आउं जेको मुंहिंजे ख़ासि मक़सदु जेको मुंहिंजे लाइव अचण जो आहे आउं क़त्ल जे करे लाइव कोन आहियां पर उहो हिकु त मूंखां उमिरि में थोरो वॾो हुयो। मूं कमेंट्स कयो हुनखे त तव्हां मूंखां उमिरि में वॾा आहियो, काश तव्हां मुंहिंजा हम उमिरि हुजो त आउं तव्हां खां खुली ॻाल्हाए सघां। हिकु त मुंहिंजे वालिद साहिब जो उमिरि जेतिरो हुयो आउं थोरो कुझु तारीख़ जे वर्कनि मां हुननि सां ॻाल्हाईंदुसि त बच्चू बादशाह इन जाहिलनि जे टोले मां हुयो, पीरू वज़ीर इन्हनि जाहिलनि जे टोले मां आयो जंहिंखे तव्हां वात खोले वॾे मुंहं सां चओ था सिंध सिंध। तव्हांजे हिन ते बि लिखियो वियो आहे सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। इहा क़ौमी ॿोली कंहिं बचाई हुई, कंहिंजी क़ुर्बानी सां बची हुई, कंहिं क़ुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। अॼु मूंखे अफ़सोस सिंध जे माण्हुनि मां अॼु मुंहिंजे अखियुनि में पाणी थो अचे त उहे सिंध जा माण्हू जंहिं असां पंहिंजे नंगनि जा असां पंहिंजे सिरनि जा असांजे वॾड़नि अलाए छा छा न कयो, अलाए कहिड़ियूं तकलीफ़ूं सठियूं। अॼु उहे सिंध जा माण्हू असांखे था चवनि त ही जाहिलनि जो टोलो आहे। मुंहिंजा अदा असां जाहिलनि जो टोलो आहियूं। तव्हांजे नज़र में असां पंहिंजी जॻह ते सही आहियूं। अगरि बच्चू बादशाह जंहिं उतां वक़्त जे उन जे अंग्रेज़ खे हिन धरती तां भॼण जहिड़ो करे छॾियो उन वक़्तु तव्हां हिकिड़े यूसी खे नथा संभाले सघो। उन दौर में हुन पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई इस्टेब्लिशमेंट सां साम्हूं थी बीठो ब्रिटिश गवर्नमेंट सां। उहो जाइल हुयो, असां बिना हथियार जे विढ़ियासीं, असां जाइल हुयासीं। ॻाल्हि ॿुधो अली नवाज़ राजड़ जो क़त्ल पंहिंजी जॻह ते आहे, क़त्ल आहे ख़ुदकशी आहे। असां उन बारे में नथा ॻाल्हाइण चाहियूं। मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु इहो आहे जंहिं इहो चयो आहे त पीर साहब पागारा हिकिड़ो मुनज़म तंज़ीम जो नालो आहे। असां वटि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां असां वटि जहिड़ो निज़ाम ज़ब्त आहे। आउं सहाफ़ी बि आहियां, आउं मुरीद बि आहियां। मुंहिंजो तालुक़ पीर साहब पागार जे जमायत सां आहे। मुंहिंजी मास कम्युनिकेशन जी डिग्री बि थियल आहे ऐं उन खां पोइ आउं सहाफ़त सां रिलेटेड आहियां, सहाफ़त कयां पियो। अर्ज़ियात असां वटि पंहिंजो क़ौमी खज़ानो आहे दरगाह शरीफ़ जो, जंहिंखे का ज़रूरत पवंदी आहे त उन मां पैसा खणंदो आहे बिना कंहिं इंट्रस्ट जे, बिना कंहिं व्याज जे, बिना कंहिं सूद जे, वरी उते वापसि रखंदो आहे। असां जाहिलनि जो टोलो हिकु मुनज़म जाहिलनि जो टोलो आहे। इन साईं खे आउं दावत थो ॾियां, ख़ुदा रा हिकिड़ो दफ़ो तूं अचु, मां तोखे दरगाह घुमायां,
मां तोखे मदरसा ॾेखारियां, मां तोखे स्कूल ॾेखारियां, मां तोखे असांजे कम्यूनिटी जे नौजवाननि सां मिलायां त ॾिस त असां जाइल कहिड़े क़िस्म जा आहियूं। मुंहिंजा नौजवान, अगरि असां कुर्बानी न ॾियूं त तूं अॼु इहे लफ़्ज़ न चईं, तूं बि कंहिं चौराहे ते कंहिं अंग्रेज़ तुंहिंजी पुठी कुटे, जीअं कश्मीर में हले पियो ईअं ई तोसां ज़ुल्म थिए, जीअं कंहिं ॿियनि जेके मतिलब के ज़ुल्म हले थो पियो ईअं ज़ुल्म हले, पोइ तोखे अहसासु थिए अॼु जीए सिंध माशाअल्लाह असां ॾाढो माना मूंखे असां जाइल बहितर आहियूं। असां ओके, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। महिरबानी भाउ, महिरबानी, महिरबानी। महिरबानी। अच्छा, इहो कहिड़ी आइडिया मुंहिंजी? ख़ालिक मल्लाह मूंखे कमेंट्स कयो, हिते कमेंट्स कयो, हिते कमेंट्स हींअर करे वठो, हींअर करे वठो। छा नालो आहे? हा, मूंखे कमेंट्स कयो, हिकिड़ो कमेंट्स कयो हुते। न, मूंखे कमेंट्स ईअं हलंदा वञनि था, मूंखे ख़बर नथी पए, इन करे चवां थो तव्हां हींअर कयो त मां कंहिंमें हा हा ठीकु आहे, हिकिड़ो सेकंड मूं रिक्वेस्ट न कई आहे मूंखे। हिते मूंसां ॻाल्हायो, ऐं होॾा तव्हां अचो। हा साईं, ठीकु, ही बंदि कयो, ओके। जी दोस्त, अमां पंहिंजो पहिरीं तारीफ़ कराइजो त जीअं दोस्तनि खे ख़बर पए त अमां किथां खां असांखे जॉइन कयो आहे। जी साईं, असां डिस्ट्रिक्ट खैरपुर तहसील नाराज चूंडको जो आहियां, सिंध टीवी जो रिपोर्टर आहियां। तव्हां जेको प्रोग्राम हले पियो, ऐं असांखे अफ़सोस आहे त अहिड़ा दोस्त कमेंट था ॾियनि जेके ॾिसी दिलि बर्दाश्त नथी करे, ऐं अहिड़ा कमेंट न हुजणु खपनि कंहिंजी इज़त ते या कंहिंजी दरगाह ते या कंहिंजी गादीअ सां ॻाल्हाइणु सुठो अमल न आहे। तव्हां हिन प्रोग्राम जा मेन माण्हू आहियो, तव्हांजी महिरबानी सां तव्हां लाइन ते आंदो। असुल मसइलो आहे साईं अली नवाज़ राजड़ जो, काफ़ी इशू तव्हां मसइला तव्हांजा ॾिठासीं लाइव ते। हाणे असुल मसइलो आहे अली नवाज़ राजड़। हाणे अली नवाज़ राजड़ वारो साईं मसइलो आहे, 1 महीनो अॻु में हिकिड़े ख़ुदकशीअ जो कारण थियो, जंहिंमें असां सिंध टीवी में ख़बरूं बि असां शाया कयूंसीं ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में। अली नवाज़ राजड़ ख़ुदकशी कई आहे। उन खां पोइ मुसलसिल इहो चैप्टर बंदि थी वियो हिन टेम ताणी, ऐं गुज़िरियल राति खां वठी सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजी वियो। ख़ासि करे राजड़ बिरादरीअ जे तरफ़ां जेके असां सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते ॾिठोसीं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इल्ज़ाम सचा या कूड़ा उहो ख़ुदा पियो ॼाणे, त हुननि उहो इल्ज़ाम चीफ ख़लीफ़ो ते कादिर बख़्श मंगरियो ते रखियो वियो त हीउ क़त्ल जेको करायो वियो आहे कादिर बख़्श मंगरियो करायो आहे। अहिड़े हवाले सां सॼो ॾींहुं इन जी ज़ीनत बणंदो रहियो सोशल मीडिया। कुझु कादिर बख़्श मंगरे खां पोइ जेके मंगरिया बिरादरी आहे, उन्हनि जा बि असां सॼो ॾींहुं कमेंट ॾिठासीं जवाब में, पर ॾाढो दिलि खे सदमो आयोसीं। असां मुरीद न आहियूं, पर फंक्शन ऐं पीर पागा जे पार्टी सां वास्तो रखंदड़ आहियूं। उन खां अलावा साईं ॿियो जेको आयो सा अली नाला, अगरि जे हिते असांजे इलाइक़े में हद आहे सोराए थाणो, न उनजे क़त्ल जी न हिते FIR कटी वई, न ई को वारसनि जो हिन महिल ताणी राब्तो असां सां थी सघियो त एहतजाज कयोसीं। ऐं उन खां पोइ वॾी ॻाल्हि आहे, साईं तव्हांखे इहा ॿुधाईंदो हलां त फेक जेके आइडियूं हुयूं, उन्हनि असां साफ़ जे मथां बि इलाही सॼो ॾींहुं वार कंदियूं रहियूं इन इशू ते, ऐं इन इशू में कंहिं हाणे साईं ॻाल्हि इहा त प्रोग्राम त बहितर आहे, पर जेको प्रोग्राम जा कमेंट ॾिसूं पिया इहे भला बि न आहिनि। ऐं जेके दोस्त तव्हां लाइव में आया आहिनि
उन्हनि दोस्तनि खे अपील आहे त कंहिंजी बि गादी कंहिंजी पीरी मुरीदीअ ते न वञनि त असांजी सभिनि खे अल्तिजा आहे हथ ॿधी आहे त न आहे आयासीं अलीनाथ राजड़ जे इशू ते छो त कमेंट में दोस्त चवंदा ॿियो इशू न कयो सियासत न कयो अलीनाथ इशू कयो हाणे वारसनि तरफ़ां हाणे अलीनाथ राजड़ जो वाल साहब आहे फ़कीर जान मोहम्मद राजड़ उनजे तरफ़ां को बि अहिड़ो कमेंट वग़ैरह न आयो आहे ऐं उन खां पोइ उनजी बिरादर बि आहिनि लिखी पढ़ी फैमिली जा बि आहिनि हाणे तव्हांखे साहिब हैसियत बि आहिनि जॾहिं अली नवाज़ राजड़ जो इशू थियो आपघात जो त उनजो ॾाॾो फ़कीर साधू राजड़ दरगाह शरीफ़ ते उहो बि रखियल आहे ऐं अलीनाथ मरहूम जी वसियत थियल ते जॾहिं इंतकाल कर मूंखे दरगाह शरीफ़ ते रखी वियो हाणे इशू दरगाह जे हवाले सां ॾिसोसीं जे माण्हू दरगाह खां हेॾे होॾे वञे थो उहो माण्हू वसियत न करे त को दरगाह तरफ़ या फ़कीर अली नवाज़ उनजो वाल साहब उनखे दरगाह ते न रखाया हाणे हिन इशू जी असांखे हिन महिल ताणी साफ़ त कयूं पिया छो त साफ़ त मेन आहे साफ़ त हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे ऐं अक्सर करे साईं साफ़ ई जॾहिं को बि एहतिजाज में वेंदो आहे या जंहिंजी एहतिजाज भरींदो आहे त साफ़ हुनखे सॼी नज़र में रखी ईंदो आहे त हीउ छा पियो चए हिन जी दिलि में छा आहे ऐं छा थो चवणु चाहे असुल ॻाल्हि इहा वारसनि जे तरफ़ां को बि हिन महिल ताणी असांजी नारायण चूंग प्रेस क्लब ते न आयो आहे त हीउ क़तलु आहे या कंहिं करायो आहे ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधायां त ख़ासि करे जेको सोशल मीडिया ते अॼु कुझु जमायत जे तरफ़ां ॿिया असां वटि न आया आहिनि जमायत जे तरफ़ां उन्हनि इहो लिखियो आहे त हीउ गैरत जो मामिलो आहे ऐं अली नवाज़ राजड़ जेका ख़ुदकशी कई उहा हुन गैरत में कई अची त हीउ गैरत में अची ख़ुदकशी कई जंहिंजो राज़ लिकायो वियो ऐं अंडरग्राउंड जे हवाले सां बि हे फ़ैसिलनि जी बि हिन जो अंदरी तुरनि ज़रियनि मां इहो बि मालूम थियो त असां अंदरीनि तौरनि फ़ैसिलो ॾिसूं फ़ैसिलो वठूं पर कंहिं बि फ़ैसिले जी ज़ाहिरी तौरु नज़र न आई जेको गुज़िरियल राति खां वठी हिन हेॾे महीने में गुज़रण बावजूदि कंहिं बि रेशियो न कयो गुज़िरियल राति खां वठी सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजी आहे साईं जन जूं वॾियूं महिरबानियूं अगरि कंहिं असां बि ॻाल्हायो आहे जेके दिलि आज़ारी आहे उन खां बि माज़रत वठंदासीं ऐं तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं अलाह हाफ़िज़ वॾी महिरबानी साईं।